अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान सुपर लीग जो फाइनल अॼु लाहौर में थींदो। पेशावर ज़ल्मी हैदराबाद किंग्स में आमो साम्हूं, ॿई टीमूं कामयाबी लाइ पुरजोश। फाइनल मैच खां अॻु पुॼाणी जी रंगारंग तकरीब थींदी। आतिफ असलम, आयमा बेग, आरिफ लोहार समेत नालेवार फनकार फन जो मुज़ाहिरो कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फाइनल मैच लाइ बहितर इंतज़ाम करण जी हिदायत करे छॾी। पाकिस्तान सुपर लीग जो फाइनल खटींदड़ टीम खे $5 लख मिलंदा। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इनामी रक़म जो ऐलान करे छॾियो। पीसीबी मूजिब पीएसएल जे रनर्स अप टीम खे $2 लख मिलंदा। मुल्क जे अक्सर इलाइक़नि में अॼु मौसम गरम रहण जो इम्कान। कराची में गर्मी 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थी। गुज़िरियल ॾींहुं नवाबशाह 47 डिग्री सेंटीग्रेड सां गरम तरीन इलाइक़ो रहियो, जेका बाद दादू हैदराबाद में गर्मी पद 46 सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी 46 खां 49 डिग्री सेंटीग्रेड ताईं महसूस थींदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जूं ताज़ियूं तजवीज़ूं पेश कयूं वियूं आहिनि। तेहरान जी ताज़ियुनि तजवीज़ुनि जो जल्द जाइज़ो वठंदुसि। ईरान मथां ॿीहर हमले जा इम्कान मौजूद आहिनि। असांजी ईरान जी नाकाबंदी दोस्तानी नाकाबंदी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान सां असांजी ॻाल्हियुनि जी सलाहियत लामहदूद आहे। कांग्रेस जा कुझु मेंबर असांजी ॻाल्हियुनि जी सलाहियतुनि खे महदूद करणु चाहिनि था।